मारवी वेचारी उमरकोट के कैद में कड़ी रही हुई, तरह तरह जूं तकलीफ़ूं, तरह तरह जा सदमा उमर ॾिनस, पर पंहिंजो सील बचाइण जे लाइ मारवी सॼी जान जी कुर्बानी ॾेई छॾी। मारवी जी सानी ॿी नथी थी सघे का। हिकिड़ी पोपटी नाले वाञाणी जॾहिं मुल्क तक़सीम थियो, हिंदुस्तान पाकिस्तान जुदा थियो, वाणियुनि खे तां लॾण जो ॾींहुं अची वियो। लॾे जॾहिं गुजरात दारे विया त अज़ीम ॾुख में किरी पिया। न रहण जी जाइ, न खाइण जे लाइ कुझु, न कपिड़े जो बंदोबस्त। हीराबाद जे रहण वारियूं अज़ीम ॾुख में आयूं। उतां पोपटी पुकार कई, ए सिंधियो। मारवी हिकिड़ी जटियाणी हुई जंहिंखे न खाइण जी ख़बर न कपिड़े जी। उन तां रिसाला, ॾोर, बैत कई शाइरियूं ठहियूं आहिनि। असीं त हीराबाद जे रहण वारियूं, ॼण की बिश्त जे रहण वारियूं अॼु पधर पयूं हुयूं। असांजे लाइ न ॾोर न कलाम। ख़त लिखिया सिंध जे अदीबनि शाइरनि खे। ख़त में नालो लिखी, मुंहिंजो हलदड़ दौर में पोपटी नालो आहे। नंढे हूंदे मूंखे पबी बि सॾींदा हुआ। हाणे जंहिं नाले तां खपे उन तां बि शाइरी करियो, पर असांखे बि ॻायो त सही। ख़त लिखियईं कारवां अख़बार खे। उन ॾींहंनि में कारवां अख़बार हलंदो हुई। कारवां दुनिया खे ॿुधाइण लॻी, इहा पोपटी जी दां सॼी सिंध ॿुधी, पर कंहिं जवाब न ॾिनसि। मौलवी हाजी अहमद मला बदीन वारे लेख पढ़ियो त ही त पाण खे मारवी पई सॾे, बल्कि मारवी खां वधीक। मौलवी साहब ख़्याल करे जवाब ॾिनसि, पोपटी तोखे मारवी जो सानी असीं कीअं करियूं? मारवी ॼारियुनि जी जाइल, तूं मारियुनि जी जाइल। मारवी ज़ोरी आंदल, तूं पाण ई भगल। हाणे मारवी जी सानी तूं नथी थी सघे, पर जवाब ॾियणु फर्ज़ थी पियो। मौलवी साहब काफ़ो ई रखियो पोपटी जो। हर हिकु पोपटी जी माना जुदा हूंदी। इहा मौलवी साहब जी क़ाबिलियत। पोपटी अखर ॿ टे, लेकिन मानाऊं मुख़्तलिफ़। पहिरीं पहिरीं पोपटी दां थी करे, मारवी हुई मारन मजा, मारवी हुई ओ मारवी हुई मारन मजा, ये पई पढ़ाए पोपटी। मारवी हुई मारन मजा, मारवी हुई मारन मजा, ये पई पढ़ाए पोपटी। पाण ही परदे पर, पाण ही परदे पलाणे, पाण ही परदे पलाणे। पोपटी अख पोपटी, मारवी हुई मारन मजा, मारवी हुई मारन मजा, ही पई पढ़ाए पोपटी। मारवी हुई मारन मारवी। मौलवी साहब जवाब में लिखिस त शाइरनि शाइरियूं कयूं आहिनि त शर्मेलिन था कयूं वठनि, न की उन्हनि था जेके पाड़ा कक करे वयूं। तूं पाड़े जी सताइण वारी हुई तॾहिं तोखे पाड़े तड़े छॾियो। तूं शर्मेली न हुई तॾहिं तूं हुई। शाइकनि किन शर्मेलियुनि जा शान ॻाया शहर में। जेतो शाह जहिड़े माण्हू तारीफ़ कई त शर्मेलियुनि जी कई। शाह किन शर्मेलियुनि जा
ओ शान गाया शहर में शानो गाया शीर पुछन तिन जा पार पुछन तिन जा पार जिन पाड़े खे पाड़ी को पुछी पुछन तिन जा पार पुछन तिन जा पार जिन पाड़े खे पाड़ी को पुछी मारी हुई मार न मजा मारी हुई मार न मजा हुई पई पड़ाए को पुछी मारी हुई मारी कई दिलासा दिल बरन खे ओ तब नव्या दिल मां दलील असी वाणिन के होशियार करो सो पहली भाई असी हमारा मुल्की भाई है असी हवा के कदे न मठो घुरनासू असी हवा त कुर्बान थिंदासू पर वंजो न मुल्क न छड़जो पर असा का पुटी जरे रात जो तनहा थीन त निडू फिटियो वञन तारा घणी देर रातियूं विया में वञन छो जो कमज़ोर थी चुका हा केतिरा कमज़ोर थिया जीअं गरी छित वारी जाइ जी काम भॼी पवे विची उन जी कहिड़ो इलाज है हिकिड़ी छित गरी ॿियो उहा काठी भॼी पवे त पोइ उन काठी जो कहिड़ो इलाज है कई दिला सां दिल बरन खे तब न विया दिल मां दलील छो काम जा कमज़ोर रहूं काम जा कमज़ोर ओ काम जा कमज़ोर हूंदी छा जल्दी पोपटी काम जा कमज़ोर हूंदी काम जा कमज़ोर हूंदी छा जल्दी पोपटी मारी हुई मार मजा मारी हुई मार मजा ये पई पड़ाए पोपटी पाण ही पर दे पाण ही पर दे पलाण पोपटी अक पोपटी मारी हुई मार मजा मारी हुई मार मजा ये पई पड़ाए पोपटी मारी हुई मार मारी मौलवी साहब जवाब ॾियण लॻो ए पोपटी जॾहिं तूं सिंध में हुई जॾहिं हिन बिश्त में रहंदी हुई तॾहिं तोखे असीं सिंध जा अदीब शाइर यादि न हुआसीं असां खां जुदा थी अलाए जे कहिड़ा ऐश करियो था या को नाहक में आयो असांखे कहिड़ी ख़बर जॾहिं असां वटि हुआ तॾहिं त तूं असांजी कुझु प्रचार करी हा हाणे घर छॾे गुजरात में गोड़ कनि थियूं गुजरियूं घर हैदराबाद में पाण गोड़ पियूं कनि गुजरात मां भला हिन में असांजो ॾोह छा घर छॾे गुजरात में ओ गोड़ कनि थियूं गुजरियूं गोड़ कनि थियूं गुजरियूं पेर पंहिंजे में कुहाड़ो पेर पंहिंजे हो पेर पंहिंजे में कुहाड़ो चौथ कहिड़ी पोपटी पेर पंहिंजे में कुहाड़ो चौथ कहिड़ी पोपटी मारी हुई मारण मजा मारी हुई मारण ये पई पड़ाए पोपटी पाण ही पर दे पलाण पाण ही पर दे पलाण पोपटी अक पोपटी मारी हुई मारण मजा ये पई पड़ाए पोपटी मारी हुई मारण मारी जन पियन जंगल रहन
मारवी जगह शरबत जा शीशा आंदा विया ए मारवी तोखे घणा ॾींहं थिया तो पानी मुंह ते न रखियो आहे ही मूं तुंहिंजे लाइ ख़ासि शरबत ठाराहियो उमर चयो हिकिड़ा रंगीन आहिनि ऐं मिठा आहिनि वॾी ख़ुशबू वारा आहिनि ही ख़ासि शइ ठहियल आहे मारवी शरबत जे शीशनि खे ॾिसी ऐं शर्म खां कंध झुकाई हेठि पोपटी तोखे ते शराब पूरा न थिया छो नथी शरबत पीए मारवी चथिया उन्हनि खे सुञाणा नथी पोइ तूं छा खे सुञाणे जण पियल जंगल रहा ओ जण पियो जण पियल जंगल जण पियल जंगल रहा या गरीबाणी गत शीशा लाल गुलाब जा पी न वञाए दिस पत कर सुमरा सुपत च मिला मारू अड़न गे जण पियल जंगल रहन मुंहिंजा मारू चारी न माल उथियो रोज़ रसूल खे कन सुबुह जो सवाल अहिड़ा जिन अवाल तुंहिंजी शाम परती सुमरा चथो न छॾा शरबत शर्म खां हिन खपनि शीशा शराब हुन माना मारवी हीअ माना पोपटी हुन छॾा शरबत शर्म खां हिन खपनि शीशा शराब मारवी छा पीतो उमरकोट जी पुण्य मारवी छा सां लाथी हीअ वरी लस्सी पटी आहे कॾहिं लस्सी पटी पीतई हुन छॾा शरबत शर्म खां हिन खपनि शीशा शराब मारवी उन छा सां लाथी ओ हुअ जॾहिं पती पवारन हुअ जॾहिं ओ हुअ जॾहिं 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 हुअ जॾहिं पती पवारन पर पीती पोपटी हुअ जॾहिं पती लस्सी पटी ओ हुअ जॾहिं पती पवारन पर पीती पोपटी मारी हुई हुई तभी मारन ओ मारी मारन मजा ये पई पडाए पोपटी पाण ही पर दे पलाए पाण ही पर दे पोपटी अक पोपटी मारी हुई मारन हीरत हारे हंजू पोपटी का हीरन जा हार विछड़ी विया जिन जे विछोड़े मारे विधस मारवी त थदी थदी हीर लगंदी हुई जी कहवा जेके बाते सभा चइबो उहा जॾहिं लगंदी हुई त मारवी रुगा गाढ़ा पानी रोहंदी हुई हिन छॾा हार हीरन हिन वणन पोपटी खे उहा हीर ते हारे हंजू मारवी थदड़ी थदड़ी हवा ते रोए मारवी कहिड़ा ज़ेवर पसंदि कया जेती सचा त बजाए ख़ुदि बि कूड़ियूं पोपटियूं बि पसंदि न कयूं जेके कननि में पाईंदा आहिनि उनखे पोपटी चवंदा आहिनि कूड़ थींदी आहे हारे हीरन हिन वणन उहा हीर ते हारे हंजू मारवी छा कयो पेर में पासे बछा कनि पेर में ओ पेर में पासे बछा कन न पाए न पोपटी पेर में पासे बछा कन न पाए न पोपटी मारी हुई मारन मजा मारी हुई मारन मजा ये पई पडाए पोपटी पाण ही पर दे पलाण पाण ही पर दे पलाण पोपटी अक पोपटी मारी हुई मारन
लिखियो हुई त नंढे हूंदे मूंखे पबी बि सॾींदा हुआ। मौलवी साहब ॾिठो पबी जो नालो न वठंदुसि त वरी मत दुबारा न का मयार मोकिले। नाले में तो चवेसि त हिन अंदर में अंब अहमद छा पबी समझे पिपू। पिपू थर जो में हो अंबन जे खाइण वारे खे पिपुनि जी कहिड़ी ख़बर। हिन अंदर में अंब अहमद ओ छा पबी समझे पिपू, छा पबी समझे पिपू। मारी छा कयो वञी हिन अंदर में अंब अहमद छा पबी समझे पिपू। उन मञर मोड़े हथनि सां उन मञर ओ उन मञर मोड़े हथनि सां बांध में मत पोपटी। उन मञर मोड़े उन मञर मोड़े हथनि उन मञर मोड़े हथनि सां बांध में मक पोपटी। मारू ही मारन वञा मारू ही ओ मारू मारू ही मारन वञा। ये पई पढ़ाए पोपटी पाण ही परदे सब पाण ही परदे पलाणे पाण ही परदे पलाणे पोपटी अच पोपटी। मारू ही मारन वञा मारू ही मारन वञा। ये पई पढ़ाए पोपटी